वाइस अप्रैल खबर सिलसिलो जारी खबर शेयर कंदासीं। ॻोठ उलरा भुट्टा जे रवासिन बशीर अहमद भुट्टो अकराम अली भुट्टो वाइस अप्रैल सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बासरनि असांजे ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। जवाबदारनि हबीबुल्लाह उबैदुल्लाह अनवर अली ऐं ॿियनि मोतमार धमकियूं ॾेई आया। असांखे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार अब्दुल्ला हबीबुल्लाह उहे हूंदा। वाइस अप्रैल सां ॻाल्हाईंदे हुननि वधीक मौक़ो ॿुधंदा। पंहिंजो ॾाढो सलेमान पंहिंजे भेण जेको आहे हयाता खातून खे ॾेई वियो। जेको आहे 90 एकड़ हुई ज़मीन जिते जेको आहे बासरनि कब्ज़ो कयो आहे। असां आला अख़रनि खे जेको आहे अपील था कयूं, महिरबानी करे उहा असांखे पंहिंजी ज़मीन वापसि कराए ॾींदा। बरसाति खां बाद में असीं जॾहिं बि असांखे ॾिनल हुई बरसाति जेकी कंदा हुआसीं, असीं जॾहिं बरसाति खां बाद में वियासीं हुननि हींअर जेको आला इहे जेको आहे वॾा वॾा ढाड़ेल जेको आहे हथियारनि सां विहारे करे असांजी ज़मीन ते कब्ज़ो। बासर केरु आहिनि? उहे साईं जेको आहे भुटान पंहिंजा सोटराणनि उहे हिकिड़े जो नालो आहे हबीबुल्लाह ऐं जेको आहे अनवर ऐं अब्दुल्लाह ऐं जेको आहे हाजी सिद्दीक़ ऐं शरीफ़। अच्छा, उन्हनि उहे कब्ज़ा खाता ठाराए छॾिया आहिनि? साईं उहे जाली खाता ठाराए हींअर जेको आहे हूअं खाता गॾियल आहे। मोहम्मद बश्क ऐं सलेमान जा गॾियल आहे। सलेमान जो खातो असांजे नाले जी जेकी ज़मीन हुई अधु जेको आहे पंहिंजे भेण खे ॾेई वियो जेको आहे बख्शु खे, ऐं अधु जेको आहे ज़मीन ॾेई वियो पंहिंजे भेण हयातनि। खाता गॾियल आहे मोहम्मद बश्क ऐं सलेमान जो। सलेमान जो खातो असांजे ज़मीन जी असांजे मिले हुई ऐं जेकी मोहम्मद कई उहा हबीबुल्लाह जी मिले हुई। हाणे आला अख़्तरनि त छा था घुरिजो? साईं आला अख़्तरनि खे इहो ई अपील था कयूं त महिरबानी करे असांखे ज़मीन पंहिंजी छॾाए ॾियनि जेको आहे कब्ज़ो जेकी हुननि कई आहे। मुंहिंजो नालो आहे इकराम भुट्टो, मुंहिंजो नालो अब्दुल गफूर भुट्टो आहे। असांजे ॾाढे सलेमान जी मिल्कियत हुई 200 जहिड़े जिते बासर माण्हुनि कब्ज़ो कयो आहे ऐं असांजे ॾाॾीअ खे ॾिनी हुई मिल्कियत 100 जहिड़े बि ॾिनी हुई जेकी उहा असां खाईंदा हुआसीं ऐं असां उहा पोख वोख उन ते कंदा हुआसीं। उन्हनि ते हाणे कब्ज़ो हुन मिल्कियत ते कयो अथऊं। उहा ॾाड़े विहारे करे असांजो मींहं करे न वियासीं हुते ॾाड़े विहारे करे असांजे मिल्कियत ते कब्ज़ो कयो। हाणे छा मुतालबा छा थियणु खपे? असां आला अख़्तियारनि खां अपील था कयूं त असांखे उहा मिल्कियत आज़ादु करायूं।